मिसाल था वठूं त असां वटि 5 लीमा आहिनि। असां वटि 1 2 3 4 ऐं 5 लीमा आहिनि। हाणे असांखे अहिड़ो अंगु ॻोल्हणो आहे जो असां अगरि हिन 5 सां ज़र्ब कयूं त असांखे जेके 5 लीमा आहिनि उहे 1 थी वञनि, या हिन मामले में असां वटि जेको 5 अंग आहे उहो 1 थी वञे। त असांखे ख़बर आहे त जेका ज़र्ब हूंदी आहे ऐं वंड हूंदी आहे उहे ॿई हिक ई सिके जा 2 पासा आहिनि, मतिलबु उहे ॿई हिक जहिड़ा ई अमल आहिनि। त अगरि असां 5 खे कंहिं अहिड़े अंग सां वंड कयूं जो असां वटि जेके 5 लीमा आहिनि उहे 1 थी वञनि, ऐं असां वटि अगरि हिन 5 खे लीमनि खे असां हिकिड़नि टोलनि में विरायूं त असां वटि 1 2 3 4 5 टोला थी वञनि, जंहिंमें हर टोले में 1 लीमो अचे। त असां अगरि 5 खे 5 सां वंड कयूं त असां वटि 1 बचंदो, मतिलबु हर टोले में 1 लीमो बचंदो। ऐं अगरि असां ज़र्ब जे हिसाब सां ॾिसूं त असां 5 खे 1/5 सां, यानी 5 ज़रबिया 1/5 करे सघूं था, त असां वटि पोइ बि 1 बचंदो। मां डॉट शो कयो आहे मल्टीप्लिकेशन लाइ, मां क्रॉस बि करे सघां पियो त 5 मल्टीप्लाइड बाय 1/5 उहो बि असां वटि 1 जे बराबरि थींदो। त दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त असां जेके इहे टई एक्सप्रेशन्स लिखियूं आहिनि इहे टई बराबरि आहिनि ऐं साॻी ॻाल्हि ॿुधाइनि थियूं पियूं। ऐं जेका असांखे ॻाल्हि सम्झणी आहे उहा इहा आहे त जॾहिं बि असां कंहिं अदद खे, कंहिं अंग खे उन जे मल्टीप्लिकेटिव इनवर्स यानी ज़रबई उपतड़ सां ज़र्ब कंदा आहियूं त असांखे जेको जवाबु मिलंदो आहे उहो 1 हूंदो आहे। ऐं जॾहिं बि मैथमेटिक्स में असां इनवर्स यानी उपतड़ जे बारे में ॻाल्हाईंदा आहियूं त असां मल्टीप्लिकेटिव इनवर्स यानी ज़रबई उपतड़ जे बारे में ॻाल्हाए रहिया हूंदा आहियूं। हिते जेको 5 1/5 सां ज़र्ब थियल आहे उहो हक़ीक़त में 5 सां वंड थियल आहे। मां तव्हांखे करे ॾेखारियां थो त 5 मल्टीप्लाइड बाय 1/5 बराबरि आहे 5/1। जॾहिं कंहिं अंग जे हेठां कुझु न हूंदो आहे त 1 हूंदो आहे, ऐं उहो मल्टीप्लाई थियल आहे 1/5 सां। त 5 खे 1 सां ज़र्ब कंदासीं त 5 बचंदो मथां, ऐं हेठियां बि 1 ऐं 5 ज़र्ब में आहिनि त असां वटि 5 बचंदो। त 5 वंडिया 5 असां वटि 1 थी वेंदो। मतिलबु इहो त इहो 1/5 सां ज़र्ब बि थियल आहे ऐं 5 सां वंड बि थियल आहे। ऐं अगरि असां खां कोई पुछे त असांखे 217 जो अहिड़ो अंग ॿुधायो जंहिंसां असां हुनखे ज़र्ब कयूं त असां वटि जवाबु 1 अचे, ऐं असां आसानी सां चई सघूं था त 217 खे अगरि असां 217 सां वंड कयूं त असांखे 1 जवाबु मिलंदो। ऐं उहो बराबरि थींदो अगरि असां 217 खे 1 भाङे 217 सां ज़र्ब कयूं। त छाकाणि त 1 भाङे 217 जो ज़रब ई उपतड़ आहे, ऐं इन खे 217 सां ज़र्ब करण ते असांखे 1 मिलंदो। ऐं साॻे ई तरीक़े सां असां वटि जेको 5 हुयो, 5 जो ज़रब ई उपतड़ हुयो 1/5 यानी 1 भाङे 5। इन जो मतिलबु इहो ई आहे त असां वटि जेके 5 लीमा हुया ऐं असां हुन मां 5 हिसो खयोंसीं त असां वटि 1 लीमो बचियो। मक़सद जी ॻाल्हि तमामु आसान आहे त कंहिं बि अंग खे उन जे ज़रबई उपतड़ सां ज़र्ब करण ते असांखे 1 मिलंदो आहे। मिसाल सां अंग था खणूं त 83,45,271। हाणे असां हिकिड़ो वॾो अंग खयों आहे, भले इहो केतिरो बि वॾो लॻे थो, पर इन वॾे अंग खे असां हिकिड़े अहिड़े अंग सां ज़र्ब कयूं जो असां वटि जेको जवाबु आहे उहो आख़िर में 1 अचे, मतिलबु उन खे ज़र्ब करण सां 1 बचे। त असांखे इन अंग जे ज़रबई उपतड़ सां उन खे ज़र्ब करणो पवंदो, ऐं उहो हूंदो 1 भाङे 83,45,271, ऐं इन सां ज़र्ब करण ते असांखे 1 जवाबु मिली वेंदो।